अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जे ॿिनि अहिड़नि औरतुनि जे बारे में ॿुधाईंदुसि जंहिंजा चर्चा ॾे तोड़े परॾोहे में मशहूरु आहिनि। नाज़रीन, ही ॿ चुतू रनूं आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही सिंधी न आहिनि बल्कि ही पंजाबी आहिनि। नाज़रीन, अव्हां सम्झी त विया हूंदो उहे ॿ औरतूं कहिड़ियूं आहिनि। जी नाज़रीन, उहा हिकिड़ी आहे अक्सा किंजर ऐं ॿी आहे रुबेली। नाज़रीन, अव्हांखे गारंटी सां चवां त ही ॿई सिंधी न आहिनि ऐं हिननि हींअर सोशल मीडिया ऐं सिंधी मीडिया ते तमामु घणो गंद फैलायो आहे। नाज़रीन, हिननि सिंध जे अजरक जी गुस्ताखी कई आहे। नाज़रीन, पहिरियां असीं ज़िक्र कंदासीं रुबेली जो। हीअ रुबेली अव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ पेंट शर्ट पाए वेठी आहे ऐं हीअ ॼण इंडिया हुजे। हाणे अहिड़े वीडियो बनण जो कहिड़ो फ़ाइदो, तव्हां पाण ॾिसो। ऐं हीअ वरी चए थी त असां औरतुनि खे हक़ न आहे। हाणे तव्हां पाण ॾिसो, हीअ ॾिसो वीडियो में हिन खे असां उघाड़ो न चऊं त ॿियो छा चऊं? छाकाणि सिंध में औरतुनि अहिड़ो लिबास पातो आहे या सिंधी चैनलनि ते को अहिड़ो लिबास पातल औरतूं आयूं आहिनि? हाणे हीअ वरी ॿियो वीडियो ॾिसो क्लिप। छा कहिड़ो था मैसेज ॾियनि? ऐं हीअ वरी औरतूं चवनि थियूं त असां इज़त वारियूं आहियूं। हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था। हाणे वरी हीअ ॿियो वीडियो ॾिसो। हाणे हीअ सरियाम हिक ॿिए खे चुमियूं थियूं ॾियनि। छा हीअ अंग्रेज़नि वारो कमु आहे? हींअर अंग्रेज़ ऐं इंडिया वारा कंदा आहिनि, गैर मुस्लमान कंदा आहिनि। हीअ त मुस्लमान आहिनि। हाणे हीअ ॾिस, रुबेली वेठी आहे। हाणे पहिरियां छोकिरो वेठो आहे, हाणे हिनखे इशारो थो ॾिए। हीअ छा मक़सदु आहे हिन इशारे ॾियण जो? माना हिन खे केरु चवण वारो कोन्हे को। हीअ त पंहिंजो पाण था माहौल ख़राबु कनि। हाणे हीअ ॾिस, रुबेली खमीस पाए अचे थी। हाणे हिनखे कहिड़ो लाचार आहे हिन बुबनि खे लोॾाइण जो? हीअ इज़त वारी आहे न? पाण चयो मां इज़त वारी आहियां। अरे इन्हनि त माहौल ख़राबु कयो आहे। हाणे वरी हीअ क्लिप ॾिसो। हीअ त सिधा सां पंहिंजा बुबा खे ॾेखारे थो, मां अहिड़ी आहियां। हीअ हाणे हिनजो अंदाज़ तव्हां पाण ॾिसो, ॼण हीअ अंग्रेज़ हुजे। हीअ वॾी ॻाल्हि आहे। हीअ वरी चवनि थियो असां इज़त वारियूं आहियूं। तव्हां पाण ॾिसी सघो था। हाणे वरी हीअ क्लिप ॾिसो। हिन क्लिप त बाबा इंडिया जा रिकॉर्ड बि तोड़े छॾिया आहिनि। छा पंहिंजे जिस्म जे वेझो पंहिंजे बुबनि जे मथां कैमरो रखे कहिड़ी फज़ीलत आहे? ऐं हे वरी ॾिसो। हाणे हीअ क्लिप ॾिसो। हिन क्लिप ठाहिण जो मक़सदु छा आहे? नाज़रीन, हाणे असीं ज़िक्र वरी ॿी रन जो कंदासीं, अक्सा किंजर जो, जेका पाण खे जमाली जी तरह आहे। अरे बरोच कता बि ईअं नथा थी सघनि। बरोच गैरतमंद आहिनि। हीअ बरोच हाणे आहे ई कान, जमाली कान्हे का। पाण खे जमाली ज़ात खे ख्वार थी करे। हाणे तव्हां पाण ॾिसो, हीअ ॼण इंडिया हुजे। हाणे हीअ ॾिस कपिड़ा ॾिस, पेंट शर्ट ॾिस कीअं थी पाए। हीअ छा पंहिंजा बुबा थी ॾेखारे माण्हुनि खे माया। हीअ ॿ औरतूं अहिड़ियूं आहिनि जिन खे पंहिंजे जिस्म ते नाज़ आहे। हीअ चवनि था, हीअ सम्झनि थियूं त असां पंहिंजी शोहरत हासिलु कई आहे, कुझु बि कान्हे का। हाणे हीअ ॾिस कपिड़ा ॼण इंडिया हुजे। हिननि खे पंहिंजे जिस्म ते नाज़ आहे। हिननि का बि शोहरत हासिलु न आहे कई। बसि हिननि खे पंहिंजे जिस्म जे करे हिननि खे माण्हू चाहींदा, ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। हाणे तव्हां पाण ॾिसो, छा सिंध में औरतूं ईअं कपिड़ा पाईंदियूं हुयूं? छा सिंधी चैनलनि ते अहिड़ा कपिड़ा पातल औरतूं अॻु में हूंदियूं हुयूं? कतई बि न, ईअं हूंदो ई कोन हुयो। हिननि ॿिनि भॼो करण रननि अहिड़ो माहौल ख़राबु कयो आहे। हाणे हिते वरी ॾिसो, सिंध जी टोपी ऐं अजरक पाए ऐं सिंध जो पटको पाए उनजी गुस्ताखी कई अथनि। औरतुनि खे कहिड़ो कमु आहे पटके पाइण जो? अगरि ही औरतुनि जी आज़ादी थी चाहिनि, ईअं आज़ादी न हूंदी आहे जीअं हीअ थी पाइनि। हीअ त उघाड़ियूं आहिनि, हिनखे का तमीज़ ई कान्हे का। ऐं समुंड में बीही करे ही पंहिंजो जिस्म ॾेखारण जो छा मक़सदु आहे? हीअ वरी चवंदो असां इज़त वारियूं आहियूं। हिननि खे इज़त जी आहे कान। हीअ ॿई चकलाइण औरतूं आहिनि। हाणे वरी हीअ क्लिप ॾिसो, पंहिंजो जिस्म थी ॾेखारे। अरे तव्हांखे वीडियो ठाहिणो आहे त हू बि ठाहे सघो था। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सिंधी कतई बि कोन थी सघनि। हीअ ॿई पंजाबी आहिनि। बसि हिननि खे सिंधी ॿोली अचे थी, सिंधी ॻाल्हाईंदुसि, माण्हुनि खे चवंदो असां सिंधी आहियूं, पर सिंधी न आहिनि।